नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालां खां ख़बर ॾींदा हलूं त एसएसपी मटियारी सईद ज़ाहिद हुसैन शाह मुताबिक़ उर्स मुबारक दौरान पुलिस पारां सिक्योरिटी लाइ हिकु जामा हिकमत अमली मुरतब कई वई आहे, जंहिंमें भिटशा खे 5 ज़ोन में तक़सीम कयो वियो। हर ज़ोन में पीएस रैंक जे सरबराह में एहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त लॻभॻि 3000 पुलिस एहलकार खां अलावा रेंजर्स एहलकारनि सां गॾोगॾु साधन कपड़नि में स्पेशल ब्रांच तोड़े खुफ़िया इदारनि जा एहलकार बि मुक़रर कया विया आहिनि। दरगाह तोड़े अवामी मेड़ में दाख़िला खां अॻु जिस्मानी तलाशी वठण लाइ मर्द एहलकारनि सां गॾु लेडीज़ एहलकार पिणु मुक़रर कया विया आहिनि। दरगाह में दाख़िला वारा वाक थ्रू गेट लॻाया विया आहिनि। एसएसपी मटियारी ॿुधाए त भिटशा जी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते चेकिंग लाइ पुलिस चौकियूं क़ाइमु करण खां सवाइ नेशनल हाईवे ते मोबाइल पुलिस गश्त पिणु जारी रहंदी।